भगवान शिव जी आरती। तव्हां ये आरती ॿुधी हूंदी, ओम जय शिव ओमकारा। उनमें जेके सिटा ईंदियूं आहिनि, जेके लाइन्स चवंदा आहिनि, उहे ईंदियूं आहिनि, उहे आहिनि श्वेतांबर पीतांबर वागांबर अंगे। माना हुनमें जेके श्वेत वस्त्र, वाइट वस्त्र धारण कयल आहिनि, उहे आहिनि भगवान ब्रह्मा। पीतांबर जेको धारण करे वेठा आहिनि, उहे आहिनि विष्णु। ऐं वाघ जी जेका आसन विछाए वेठा आहिनि, उहे आहिनि स्वयं भगवान शिव। त माना इहा जेका आरती चई वई आहे ऐं लिखी वई आहे, त इहा हिन आरती में ई तव्हां टिनिनि देवताउनि खे प्रसन्न करे था सघो। हुन जे अॻियां ईंदो आहे हंसासन गरुड़ासन वृख वाहन साजे। यानी कि हंस जेका सवारी आहे उहो आहे भगवान ब्रह्मा जी, गरुड़ जेका सवारी आहे उहा आहे भगवान विष्णु जी, ऐं वृख जेके बैल चवंदा आहिनि, नंदी, उहा जेका सवारी आहे उहो स्वयं भगवान शिव जी आहे। ऐं हुन जे विच में हिकिड़ी लाइन ईंदी आहे कि ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका। यानी इहो जेको नथो सुञाणे सघे, हुननि जो जीवन व्यर्थ थो वञे। यानी हुननि जे मन में विवेक नथो जागी सघे, जेके हिननि टिनिनि देवताउनि खे नथा सुञाणनि। प्रणवाक्षर के मध्य ओमकारेश्वर मध्य ये तीनों एका। यानी प्रणव जो जेको अक्षर हा, जेको सृष्टि जो पहिरियों अखर आहे, जंहिंखे ओम मञियो वियो आहे, हुन जे अंदरि ये जेके टई देवता आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो मञियो वियो आहे। हिन करे चवंदा आहिनि ओम जय शिव ओमकारा। यानी ओम हे इहो अखर आहे जंहिंमें टई देवताउनि में तव्हां प्रसन्न करे था सघो।